कुछ वीडियोस पहिरियों असां वटि हिकिड़ी अहिड़ी क़िस्म जी शिकिल हुई जंहिंमें असां जेके ॿाहिरियूं एंगल्स आहिनि, जेके ॿाहिरियां ज़ाविया आहिनि, उन्हनि जी एंगल्स जो सम मालूम कयो हुयोसीं। हाणे असां वटि वरी इहा शिकिल आहे ऐं हिन शिकिल में कुझु एंगल्स आहिनि, असां हुनखे नाला ॾियूं था ए, बी, सी, डी ऐं ई। ऐं असां पोइ दफ़े ईअं कयो हुयोसीं जो असां ए खे 180 डिग्री कंसीडर कयो हुयोसीं ऐं उन माइनस कई हुईसीं इहा एंगल जेका ए सां सप्लीमेंट्री आहे। ऐं असां इन तरीक़े सां सभिनि एंगल्स जो ईअं कढियो हुयोसीं ऐं उन्हनि खे पाण में जोड़ करे जेके इंटरनल एंगल्स आहिनि उन्हनि सभिनी जो जोड़ कढी छॾियो हुयोसीं। पर हाणे असांखे इंटरनल एंगल्स जो न, पर ॿाहिरीं जेका एक्सटीरियर एंगल्स आहिनि उन्हनि जो जोड़ कढिणो आहे। ऐं इन खे कढण जो हिकिड़ो आसान तरीक़ो आहे ऐं उन तरीक़े सां असां कंहिं बि सिर्फ़ु हिन पेंटागॉन जी न, पर कंहिं बि पॉलीगॉन जी जेका एक्सटर्नल एंगल्स आहिनि उन जो जोड़ असां कढी सघूं था। पर शर्त इहा आहे त उहो जेको पेंटागोन आहे उहो मुहद्दिब हुजे, यानी कॉन्वेक्स हुजे, कॉन्केव न हुजे। कॉन्केव जो मतिलबु हूंदो आहे त उन जी जेके लकीरूं आहिनि उहे अंदरि जी तरफ़ झुकियल न हुजनि। उहो मां तव्हांखे बाद में सम्झाईंदो हिन साॻी वीडियो में। त हाणे इहे जेके सभु एंगल्स आहिनि, इन सभिनी एंगल्स खे असां ड्रॉ था कयूं ॿाहिरि। जीअं असां वटि हीअ जेका ए एंगल आहे ऐं हिन ए एंगल खे असां अगरि ॿाहिरि करे ड्रॉ कयूं, मां हिते ॿाहिरि हिन खे ड्रॉ थो कयां, जेको मेजरमेंट आहे ए एंगल जो, इहो कुझु इन सिमत आहे, इन सूरत आहे। त इन खे असां एंगल ए था चई छॾियूं। हाणे तव्हां ॾिसो त इन एंगल सां गॾु हिते बी एंगल आहे जेका इन सां गॾु ई लॻल आहे ऐं इहा पैरेलल लाइन अगरि असां हिकिड़ी ड्रॉ कयूं इन बी एंगल सां ऐं उनखे असां ए सां गॾु ड्रॉ कयूं, त इहा जेका एंगल थींदी, जेका ए जे हेठो थींदी, उनजो बि जेको मेजरमेंट थींदो उहो बी थींदो, छाकाणि त ॿई लाइन्स पाण में पैरेलल आहिनि ऐं सेम टेंजेंट तां गुज़री रहियूं आहिनि। त इते असां ए सां गॾु हिकु लकीर ठाहे छॾियूं था जेका हिन बी लाइन वारी सां पैरेलल आहे ऐं उनजी बि जेका एंगल जी मेजरमेंट थींदी उहा बी हूंदी। ऐं उहा बी केतिरी बि हुजे उहो असां बाद में मालूम कंदासीं। उन खां पोइ असां जेका लाइन सी आहे, जिते सी एंगल आहे, इन लाइन सां पैरेलल हिकिड़ी लाइन ठाहियूं था जिते बी आहे उते। हाणे अगरि पैरेलल आहे त मतिलबु इन जी बि मेजरमेंट साॻी थींदी जेका सी जी थींदी ऐं असां पंहिंजी ओरिजिनल जेका तस्वीर आहे उते इन सी लाइन खे ड्रॉ था कयूं ऐं हिते असां सी एंगल लिखी था छॾियूं जंहिंजो कुझु बि मेजरमेंट हुजे उहो बाद में ॾिसंदासीं। ऐं उनखां पोइ डी एंगल आहे, डी वारी लाइन था ठाहियूं ऐं इन डी सां गॾु हिकिड़ी पैरेलल लाइन ठाहियूं था जेका सी वटि निकिरे थी ऐं इन जेका साॻी लाइन आहे इन जी मेजरमेंट बि एंगल जी डी ई थींदी, छाकाणि त लाइन्स ॿई पैरेलल आहिनि ऐं साॻी एंगल रखनि थियूं। त असां हिते सी सां गॾु इन साॻी लाइन खे ड्रॉ था करे छॾियूं ऐं उनखे ड्रॉ करण खां पोइ उनजी एंगल जेका आहे उनखे बि लिखूं था त उहा डी आहे। इहा जेका लाइन सां ड्रॉ कईसीं इन जी एंगल बि डी थींदी। ऐं साॻे तरीक़े सां आख़िर में असां चऊं था लाइन ई वटि। हाणे जेका लाइन ई आहे इहा बि असां अगरि ठाहियूं ऐं इन सां गॾु हिकु लाइन जेका पैरेलल आहे उहा बि ठाहियूं त मतिलबु इहा जेका लाइन आहे इहा साॻी थींदी जेका असां वटि अॻु में ड्रॉ थियल आहे ए जे मथां। ऐं इहा जेका एंगल थींदी इहा एंगल ई थींदी। हाणे ॾिसो त असां वटि हिकिड़ी अहिड़ी शिकिल ठही वई आहे जंहिंमें ए खां वठी करे अगरि असां एंगल ई ताईं अचूं था त असां वटि हिकिड़ो पूरो गोल चकर यानी हिकिड़ो सर्किल ठही थो वञे। ऐं अगरि असां ए खां शुरू कयूं ऐं ईअं गोल फिरंदा हलूं त पूरो हिकिड़ो गोल चकर थो थी वञे ऐं गोल हिकिड़े सर्किल जी असांखे ख़बर आहे त 360 डिग्रीज़ हूंदियूं आहिनि। यानी अगरि असां एंगल ए खे बी सां ऐं सी सां ऐं डी सां ऐं ई सां जोड़ कयूं त असांखे 360 डिग्रीज़ निकिरंदियूं, यानी 360 डिग्रीज़ निकिरंदियूं ऐं इहो हिकु सर्किल जे बराबरि थींदी। ऐं कंहिं बि कॉन्वेक्स पॉलीगॉन जी जेका ॿाहिरीं एंगल्स हूंदियूं आहिनि, एक्सटीरियर एंगल्स हूंदियूं आहिनि, उनजो जोड़ 360 हूंदो आहे। ऐं जॾहिं मां कॉन्वेक्स चवां थो त कॉन्वेक्स जो मतिलबु हूंदो आहे उहा शिकिल जंहिंमें अंदरि लाइनूं झुकियल न हुजनि। जीअं हाणे हीअ शिकिल आहे जेका हिकिड़ो इहो हेक्सागोन आहे, इन में अंदरि सभु लाइनूं जेके आहिनि उहे ॿाहिरि निकितल आहिनि, मुहद्दिब आहिनि। ऐं उहा शिकिल जंहिंमें अंदरि कॉन्वेक्स न हूंदो आहे, कॉनकेव हूंदो आहे, जीअं हाणे हीअ शिकिल आहे जेका मां हाणे ठाहियां थो, इन शिकिल में तव्हां ॾिसंदव त इन में जेके एंगल्स आहिनि उहे अंदरि जी तरफ़ लड़ियल आहिनि ऐं ॿाहिरि न निकितल आहिनि, यानी सिधियूं न थियल आहिनि। मां रेगुलर नथो चवां, रेगुलर जो मतिलबु ॿियो हूंदो आहे, पर इहा जेका शिकिल आहे इन शिकिल में एंगल सिधियूं न आहिनि त इन करे इहा कॉनकेव आहे, कॉन्वेक्स न आहे। मां तव्हांखे साॻी कुंडनि वारी शिकिल ठाहे ॾेखारियां थो। जीअं मां हेॾे कॉन्वेक्स वारी छहनि कुंडनि वारी ठाही आहे त हे कॉनकेव बि मां 6 कुंडनि वारी ठाहियां थो, त इन करे थोरो ॾिसो त हाणे हिन में 6 कुंडूं थी वियूं। हाणे हे जेके 6 कुंडनि वारी शिकिल आहे इन जी जेका एंगल्स हूंदियूं उहे 360 जे बराबरि न थींदियूं, छाकाणि त इहा कॉनकेव आहे, अंदरि जी तरफ़ लड़ियल आहिनि। ऐं हीअ जेका शिकिल आहे जेका हाणे असां पहिरियां ठाही हुईसीं इहा कॉन्वेक्स आहे ऐं इन में जेके शिकिलूं आहिनि या लकीरूं आहिनि उहे ॿाहिरि जी तरफ़ निकितल आहिनि ऐं राइट हैंड साइड वारी में कॉनकेव आहे ऐं शिकिलूं अंदरि जी तरफ़ झुकियल आहिनि, यानी उन में खॾा आहे, डेंटेड आहिनि उन जूं लकीरूं। ऐं हाणे असां जेको तरीक़ो कयो आहे इन तरीक़े सां कंहिं बि असां कॉन्वेक्स शेप यानी कंहिं बि कॉन्वेक्स पॉलीगॉन जी
जेके एक्सटर्नल एंगल्स आहिनि, जेके ॿाहिरियूं एंगल्स आहिनि, उन जो जोड़ कढी सघूं था ऐं उहो 360 जे बराबरि थींदो। अगरि असां इन सभिनी एंगल्स खे अगरि असां वरी ठाहियूं ऐं इन्हनि खे कढी करे इन्हनि खे पाण में असां जोड़ कयूं त असां वटि ॾिसो त इहा कीअं हिकिड़े सर्किल नुमा यानी हिकिड़े गोल दाइरे वांगुरु ठही थी वञनि, 6 ई जूं 6। हिन में छा आहिनि, अगरि असां वधीक हुजनि हा त वधीकनि जो बि साॻियो ई हिसाबु थी वियो आहे। मां ईअं नथो चवां त इहे सॼी एंगल्स पाण में बराबरि हूंदियूं, इहे एंगल्स मुख़्तलिफ़ बि थी सघंदियूं, का वॾी का नंढी बि थी सघे थी, पर इहे सॼियूं एंगल्स अगरि असां पाण में जोड़ कंदासीं त हिकिड़ो सर्किल ठही वेंदो, हिकिड़ो गोल दाइरो ठही वेंदो ऐं उहे 360 जे बराबरि थींदियूं।